इंसान बाबति कुछ दिलचस्प साइंसी हक़ीक़तूं। कॉर्निया अख जो शफ़ाफ़ हिस्सो जिस्म जो वाहिद हिस्सो आहे जंहिं ॾांहुं रत जो वहकिरो नाहे थींदो। उहो सिधो सों हवा मां ऑक्सीजन हासिल कंदो आहे। इंसानी दिमाग़ जी मेमोरी यानी यादाश्त कंप्यूटर हार्ड ड्राइव जी मेमोरी खां 4 टेराबाइट यानी 4000 GB वधीक आहे। नओं ॼावल ॿारु 1 महीने ताईं ॻोढ़ा नाहे वाहींदो ऐं 7 महीननि ताईं साॻे ई वक़्तु साहु खणी सघे थो ऐं ॻीही बि सघे थो। इंसान जे आङुरियुनि जा नंह पेरनि जे नंहनि खां लॻभॻि 2 खां 3 भेरा वधीक तेज़ीअ सां वॾा थींदा आहिनि। इंसान हर ॾींहुं लॻभॻि 500 ml खां 1500 ml यानी अधु लीटर खां 1.5 लीटर ताईं थुक पैदा कंदो आहे। इंसान में मौजूदु लंग्स यानी फिफड़ साॻी साइज़ जा न आहिनि हूंदा। खाॿे पासे दिलि हुजण जे करे खाॿे पासे वारो फिफड़ नंढो हूंदो आहे। खाॿे पासे वारो फिफड़ साॼे पासे वारे खां लॻभॻि 10% नंढो हूंदो आहे। खाॿे पासे खां वधीक साॼे पासे वारो फिफड़ हवा अंदरि खणंदो आहे। हिकु सेहतमंद माण्हू 1 मिंट में 7 खां 8 लीटर हवा साह ज़रिए अंदरि खणंदो ऐं ख़ारिज कंदो आहे, जेका हिकु ॾींहं में लॻभॻि 11,000 लीटर थींदी। साइंसदाननि हिकु अंदाज़े मुताबिक़ ॿुधायो आहे त इंसान जो नक लॻभॻि 1 ट्रिलियन यानी 1 खरब मुख़्तलिफ़ ख़ुशबू सुञाणे सघे थो। मर्द जी भेट में औरत जे दिलि जो धड़कण वधीक तेज़ आहे। माण्हू लॻभॻि 90% ख्वाब यादि न आहिनि रखी सघंदा। कोआला रिछ अहिड़ो जानवर आहे जंहिं जूं फिंगर प्रिंट्स इंसाननि वांगुरु मुनफ़रद हूंदियूं आहिनि, यानी जेकी फिंगर प्रिंट्स हिकिड़े कोआला जूं हूंदियूं उहे फिंगर प्रिंट्स ॿिए कंहिं कोआला में नथियूं थी सघनि। ॾंद इंसान जे जिस्म जो वाहिद हिस्सो आहिनि जेके ज़ख़्म खे पंहिंजो पाण भरे न आहिनि सघंदा। हिकु सिहतमंद माण्हूअ खे 7 खां 10 मिंटनि जे अंदरि निंड अची वेंदी आहे। सभिनी साह वारनि मां सिर्फ़ु इंसान ई आहिनि जेके हिकु सिधी लकीर ठाहे सघंदा आहिनि। ज़बान इंसान जो सभ खां मज़बूत मसल यानी पठो आहे। इंसान जे वात में लॻभॻि 40,000 बैक्टीरिया हूंदा आहिनि। इंसान में मौजूदु स्मॉल इंटेस्टाइन यानी नंढो आंड्रो 2.5 मीटर डिघो हूंदो आहे, पर मरण खां पोइ आंड्रे में मौजूदु मसल्स रिलैक्स थी पवंदा आहिनि, तंहिं करे आंड्रो वॾो थी वेंदो आहे ऐं उन जी ड्रैग 6 मीटर थी पवंदी आहे। जेकॾहिं तव्हांखे लॻे थो हीअ वीडियो ॼाण मुहैया कंदड़ आहे त पोइ असांजो चैनल सब्सक्राइब कंदा ऐं घंटी वारे बटण खे ज़रूरु दॿाईंदा त जीअं ईंदड़ वीडियोज़ बाबति तव्हांखे ख़बर पइजी सघे।